अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आओ हैं शफी मोहम्मद लाखो। इन्नल हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नस्तहदी व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद। नाज़रीन इकराम, कुरान पाक अल्लाह जो कलाम ऐं उहो असांखे असांजे ज़िंदगीअ जे राज़ खे ॿुधाइण जे लाइ अल्लाह ताला असां सां गुफ़्तगू कई आहे। जेकॾहिं असां पाण खे जानवर न सम्झूं, माना त सिर्फ़ु एतिरो न सम्झूं त हिन धरतीअ ते असां कमाइण आया आहियूं, वरी खाइण आया आहियूं या ॿार पालण आया आहियूं, त इहे टे शयूं कमाइण, खाइण, ॿार पालण, इहे जानवर ऐं इंसान में मुश्तरक आहिनि। हिकिड़ो पखी आहे जेको सुबुह जो निकिरी वञे थो, सॼो ॾींहुं मज़ूरी करे कमाई करे खाधो चुंब में खणी अचे थो, पंहिंजे बचनि जे वात में अची विझे थो आख़िरी में। इंसान बि ईअं करे थो, लेकिन इहो इंसान इन खां मथे आहे। उहो जेको मथे आहे, इहा ई शइ आहे जेका जंहिंजे लाइ इंसान खे पैदा कयो आहे। जेको इंसान जानवर खां जंहिं शइ में मथे आहे, उन लाइ इंसान खे पैदा कयो आहे। लेकिन अॼु मुंहिंजो जेको मौज़ू इहो आहे त अल्लाह ताला तकब्बुर खे पसंदि कोन कयो आहे। छाकाणि त तकब्बुर जो मतिलबु इहो हूंदो आहे त हिकिड़ी इंसान आहे जेको पंहिंजे वित खां वधीक लही करे, या जेको हुनजो हक़ आहे उन खां वधीक जेको आहे सो पाण खे सम्झे, त इहो तकब्बुर आहे। हिकिड़ो तकब्बुर त इंसान सां कंदो आहे, चलो इन में बि कुझु ॻाल्हि आहे, हालांकि इहा बि तमामु बुरी ॻाल्हि आहे, मां तव्हांखे ॾसींदुसि। लेकिन अलाह सां असां तकब्बुर कीअं था करे सघूं? असां अलाह जूं ड्राइंगूं आहियूं। अलाह असांखे पैदा कयो आहे, असांजी पंहिंजी का शइ कान्हे का। हाणे उन ख़ालिक सां असां तकब्बुर त नथा करे सघूं न। लेकिन तव्हां चवंदो त अलाह सां केरु थो तकब्बुर करे? अलाह सां सभु तकब्बुर घणे भाङे माण्हू कंदा। उहो ख़ुदि अलाह ताला क़ुर में हींअर तव्हांखे ॿुधाईंदो उहो कहिड़ो तकब्बुर आहे। अलाह चयो मूंसां तकब्बुर था कयो। अचो त अॼु इन ॿिन्ही तकब्बुरनि खे, अॼु मुंहिंजो मौज़ू आहे, इन्हनि खे ॾिसूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन ॿिन्ही तकब्बुरनि जो नतीजो छा निकिरंदो? अलाह साईं फरमाए थो, तिल्क दारुल आखिरतु नजअलुहा लिल्लज़ीन ला युरीदून उलवन फिल अर्दि वला फसादा। अलाह फरमाए थो, जेको आखिरत जो घर आहे, असां सिर्फ़ु उन्हनि खे हवाले कंदासीं। आखिरत जो घर जेके आहे प्रमोशन आहे, जंहिंमें तव्हांखे वॾा घर मिलंदा ऐं उते तव्हां जूं सुठियूं ख़ूबसूरत औरतुनि सां शादियूं थींदियूं ऐं ख़ूबसूरत मर्दनि जूं औरतुनि सां जेको आहे सो जेके औरतूं आहिनि उन्हनि खे मर्द मिलंदा। मर्द माना हिकिड़ो मर्द मिलंदो, जेकॾहिं हू आहिनि त उनजी शादी थींदी मर्द सां। जेकॾहिं हिकिड़ी माई आहे, उनजो मुड़ुसु जहन्नम में हलेव त उन जो अलाह बंदोबस्तु उते जन्नत में कंदो जे वेंदी वग़ैरह। त अलाह फरमाए थो, इहो जेको असां ठाहियो आहे, लिल्लज़ीन ला युरीदून उलवन फिल अर्दि वला फसादा, ही उन्हनि खे मिलंदो जेके धरतीअ ते पंहिंजे कद खां मथे शोबाज़ी न कंदा, तकब्बुर न कंदा, उलू न कंदा, वला फसादा, ऐं फसाद जो हिसो बि न थियनि। फसाद जो मतिलबु आहे त अहिड़ो को अमल करणु, मिसाल तौरु पाणीअ जो तलाउ आहे, जेकॾहिं इन में वञी को गंद उछलाए या को गंदी शइ उछलाए त सॼो तलाउ में गंद फैलिजी वेंदो, इहो फसाद आहे। त हीअ मुआशिरो बि हिकिड़ो तलाउ आहे। चोरी करण वारो इहो फसाद थो करे, टेंशन फैलाइण वारो फसाद थो करे, दहशतगिरी करण वारो फसाद थो फैलाए, कूड़ हणण वारो बि फसाद थो फैलाए। जेको इंसान हिकिड़ो मुआशिरे में वञी कंहिं बाज़ार में, दुकान ते, कंहिं कोर्ट में या कंहिं ऑफिस में कूड़ थो हणे, त हिन कूड़ जो बि गिलाज़त ऐं असर इन मुआशिरे में फैलिजे थो ऐं केतिरियूं दिलियूं उन मां इंजर थियनि थियूं, ॾुखियूं थियनि थियूं। इहो फसाद आहे। हर उहो कमु जंहिंसां कंहिंजी दिलि ॾुखोइजे, कंहिंजो हक़ मारिजे, कंहिंसां ज़ुल्म थिए, उहो फसाद आहे। वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन, लेकिन बहितरीन पछाड़ी उन्हनि जी आहे जेके अलाह जा
चवण वठी ऐं ज़िंदगी गुज़ारनि था। त अल्लाह फरमाए थो त जन्नत मिलणी न आहे उन माण्हूअ खे जेको हिन धरतीअ ते तकबुर थो करे ऐं हिन धरतीअ ते इहो फसाद थो करे। तंहिंजे करे सही मुस्लिम शरीफ़ जी हदीस शरीफ़ आहे, इन अल्लाह औहा इलैया कि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे अल्लाह ताला इहो ऑर्डर मोकिलियो आहे अन तवादऊ त एतिरी मां निबड़त कयां हत्ता ला यग़फ़र अहदुन अला अहदिन जो हिकिड़ो को ॿिए ते फ़ख़ुर न करे, वला यब अहदुन अला अहदिन ऐं न वरी केरु कंहिं ते चढ़त करे। मूंखे वही कई वई आहे त मां इहो रवैयो इख़्तियार कयां। जॾहिं अल्लाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उहा निबड़त इख़्तियार करे थो तंहिंजो मतिलबु इहो उम्मत जे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे त तव्हांजी निबड़त जी डेफिनेशन आहे त तव्हां पाण खे कंहिंखे सुपीरियर न सम्झो। सुपीरियर या ऊचे सम्झण जा सबब आहिनि। हिकिड़ो मिसाल तौर पैसे ते फ़ख़ुर, इहो तव्हांखे ख़बर आहे त इहो पैसो तव्हांखे हिकिड़े किरदार जी अदा करण लाइ मिलियो आहे। तव्हांखे थी सघे थो अमीर जो किरदार अलाह ॾिनो आहे हिन धरतीअ ते अदा करण लाइ, इहो पैसो उन जो आहे। पर इंसान जॾहिं मरी वेंदो त इहे सभु टपड़ ऐं इहे सभु शयूं फुरियूं वेंदियूं, तंहिंजे करे तव्हांजो आहे कोन। इन ते तव्हां फ़ख़ुर कयो ऐं ॿिए खे घटि सम्झो। ज़ात ते फ़ख़ुर इहो बि न आहे करिणो, छो त ज़ात में कंहिंखे बि जेकॾहिं कोई ॼाओ आहे पोइ नंढी ज़ात वॾी ज़ात उन ॿार जो ऑप्शन त कोन हो, उहो त अलाह मोकिलियो आहे। या तव्हांजे उहा उन ॿार जी पंहिंजी का कमाई त कान्हे जंहिं ते फ़ख़ुर थो करे, उहो त अल्लाह ताला हुनखे आज़माइश लाइ मुख़्तलिफ़ ज़ातियुनि में मोकिले ॾिनो। उन खां पोइ अल्लाह ताला फरमाए थो ला तहसबन्नल्लज़ीन यफ़रहून बिमा अतौ, त अल्लाह तो तंहिंजे करे तंहिंजो लफ़्ज़ी तर्जुमो आहे त जेको तव्हांखे हिन किरदार ड्रामे में किरदार अदा करण लाइ अल्लाह साईं शयूं ॾिनियूं आहिनि उन ते फ़ख़ुर न कयो, तव्हां इन ते फ़ख़ुर न कयो। ऐं वरी इहो बि न कोशिशि कयो त युहिब्बून, तव्हां इहो पसंदि न कयो ऐं युहमदू त माण्हू तव्हांजूं तारीफ़ूं कनि, माण्हू तव्हांखे वॾो को बुज़ुर्ग चवनि, या माण्हू चवनि त साईं हे वॾो को वॾे ख़ानदान जो आहे, बिमा लम यफ़अलू, जॾहिं की इन में इन्हनि कुझु कयो बि कोन्हे को। भई वॾे ख़ानदान जो आहे त छा इहो ख़ानदान में को कमाई करे पहुतो आहे या ॾोकर ॾेई पहुतो आहे या अलाह ताला वटि को हुन खे इबादतूं कयूं आहिनि जंहिंजे करे हुनखे वॾे ख़ानदान में कयो अथई। त चए थो अलाह फरमाए त माण्हू पसंदि था कनि त हुनजी तारीफ़ कई वञे, उहा तारीफ़ जिन में हुननि जी पंहिंजी का बि कंट्रीब्यूशन कान्हे। फला तहसबन्नहुम बिमफ़ाज़तिन मिनल अज़ाब, अहिड़नि माण्हू माना इहे हिकिड़ा मेंटली रिटार्डेड थियो न माण्हू जेको इन्हनि शयुनि ते फ़ख़ुर करे पाण खे ऊचो ऐं ॿियनि खे घटि सम्झे, पाण मथे ॿियनि खे हेठि विहारे या हुनखे पेरे पवराए या हुनखे ॿाहूं वधराए, इहो कहिड़े हिसाब में अलाह ॾिसो मना थो करे त चाहे त इहे न सम्झनि त जंहिंखे फैसिलिटी ला तहसबन्नल्लज़ीन माना उहे माण्हू इहे न सम्झनि यफ़रहून त इहे असीं टेगर कंदासीं ख़ुशि थींदासीं बिमा अतऊ जो असांखे जेको माल मिलियो आहे या असांखे जेका पोज़ीशन मिली आहे, अतऊ व युहिब्बून ऐं इहो बि जेको सो इहे न सम्झनि त इहे पसंदि था कनि ऐं युहमदू त जेका असां उनजी तारीफ़ कई वञे बिमा लम यफ़अलू, जॾहिं को उन तारीफ़ जा लाइक़ ई कोन कहिड़ो कमु कयो आहे तारीफ़ हिननि जी के। फला तहसबन्नहुम बिमफ़ाज़तिन मिनल अज़ाब, त जेकॾहिं इहे माण्हू पंहिंजा इहे एटीट्यूड नथा छॾनि त अल्लाह तो फरमाए त पोइ इहे न सम्झनि त अज़ाब खां बची वेंदा। वलहुम अज़ाबुन अलीम, बल्कि इन्हनि माण्हुनि खे ख़ासि इन टेगरनि माण्हुनि खे जेको अज़ाब आहे अहिड़ो मिलंदो जंहिंमें अल्लाह तो अलीम माना सूर थींदनि। आख़िर हिकिड़ो इहो तकबर थियो, ॿियो तकबर आहे अल्लाह सां तकबर। हाणे अल्लाह सां तकबर इहो ख़तरे में ख़तरो आहे, छाकाणि त असां चलो हिकिड़े इंसान सां तकबर कीअं थी सघे थो, अल्लाह माफ़ी ॾिए, लेकिन रब सां तकबर अचो त हाणे क़ुर खे ॿुधूं इहो कहिड़ो तकबर आहे। रब साईं फरमाए थो सूरह बक़रा आया नंबर 87 में अफ़कुल्लमा जाकुम रसूलुम बिमा ला तहवा अनफुसकुम बिमा ला तहवा अनफुसकुम, अल्लाह फरमाए थो त जॾहिं बि उन्हनि वटि अल्लाह जो रसूल नक्शो ज़िंदगीअ जो खणी आयो, ज़िंदगी रहण जो तरीक़ो खणी आयो, कीअं खाइजे, कीअं पीजे, छा कमाइजे, कीअं ज़कात ॾिजे, कीअं अलाह खे कजे, बिमा ला तहवा अनफुसकुमुस तकबरतुम, त जेका शइ तव्हांखे न पई वणे इन ते तव्हां तकबुर कयो। मिसाल तौर 5 वक़्त निमाज़ आहे, हाणे निमाज़ ते अमूमन माण्हू तकबर था कनि, कीअं हाणे मस्जिद में अमूमन तव्हां ॾिसंदव जेकॾहिं हलो ऑफिस वठो कंहिं बि ऑफिस में वञो त उन मस्जिद में निमाज़ में जमायत में तव्हांखे मिलंदा बुआरी ॾियण वारा, पटे वाला, नंढा नंढा क्लर्क, को बि तव्हांखे 17 ग्रेड जो ऑफिसर कोन मिलंदो, अरिड़ो त सवाली पैदा कोन्हे, कमिश्नर कॾहिं कोन ईंदो। हालांकि असूलन जेकॾहिं कमिश्नर ऑफिस आहे त कमिश्नर खे जमायत कराइणी आहे, जे डिप्टी कमिश्नर ऑफिस डिप्टी कमिश्नर कराइणु, इहो बि तकबुर आहे। त जेका शइ तव्हांखे पसंदि नथी अचे बिमा ला तहवा अनफुसकुस
वस्तकबरतुम फरीकन कज़्ज़बतुम व फरीकन तक़्तुलून। ऐं तकबर में वरी हिकिड़ा माण्हू आहिनि जेके अलाह जे मुल्क में फसाद था कनि, किन खे कूड़ो कंदा, किन खे क़त्ल कंदा, इहे जेके शयूं आहिनि। ऐं जेके हुनखे सम्झाइजे त जवाब छा ॾींदा उहो बि क़ुर ॾसे छॾियो आहे। हिते जेके लफ़्ज़ आहिनि उहे त हीअ आहिनि, वकालू चवंदा कुलूबुना गुल्फुन, चई त असांजी दिलि खे तालो आहे, पर इन जी मफ़हूम इहो आहे त अलाह तव्हां मौलवी जी ॻाल्हि असांखे सम्झ में कान थी अचे। ठीकु आहे, बसि कमु पियो हले पियो थो न, माना अलाह तो जेका शइ चए चवंदा कालू कुलूबुना गुल्फुन, असांजे दिलि ते तालो आहे। अलाह फरमाए थो न बलानहुमुल्लाह बिकुफ्रिहिम। हाणे इहा ॻाल्हि आहे उन्हनि जी जेके बिल्कुलु कुफर में घिरी था पवनि। अलाह चवंदो कुफर जे करे अलाह हुन ते लानत थी करे, फ़क़लीलन मा युमिनून, बाक़ी अहिड़नि ॻाल्हियुनि ते ईमान घटि माण्हुनि जो आहे। सभ खां पहिरियों अलाह जे हुकुम खे न मञे। हाणे हिते ख़बर पई थी अचे त हिते जेका तकबर जी माना अलाह जे लाइ आहे उहा आहे अलाह जे हुकुम खे न मञणु, इहो तकबर आहे अलाह सां करणु। मिसाल तौर जॾहिं असीं अज़ान में ॿुधूं था ऐं चऊं था अलाह अकबर विर्द बि कयूं था अलाह अकबर, लेकिन प्रैक्टिकल लाइफ में जेकॾहिं असीं अलाह जे हुकुम खे नथा मञूं ऐं कंहिं ॿिए जे हुकुम खे मञूं था त माना अलाह असगर आहे, अलाह नंढो आहे, फलाणो वॾो आहे, ऑफिसर वॾो आहे, वज़ीर वॾो आहे, हुकुम वॾो आहे ऐं कंहिं जेके कानून वॾो आहे। यानी तंहिंजे करे जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ला ताअत मखलूक फी मासियतिल खालिक, अलाह जे हुकुम जी जेका आहे सा इनहराफी कंहिं ॿिए इंस मखलूक जे हुकुम ते नथी करे सघिजे। ला ताअतिल मखलूक, उन हुकुम जी इताअत जाइज़ ई न आहे जेका ख़ुदा जे हुकुम जी मुखालफ़त करे। सभ खां पहिरीं जेको केस आयो ऐं जेको माण्हू मुखालफ़त करे थो उहो बि दलील जे बुनियाद ते कंदो, अलाह मां नथो करे सघां या मुंहिंजो हीउ रीज़न आहे, मां मजबूर आहियां, इहे सभु दलील आहिनि। पहिरें दलील जे बुनियाद ते जंहिं अलाह जो हुकुम न मञियो कहिड़ो, रब साईं फरमाए थो सूरतुल बक़रा आयत नंबर 34 इज़ क़ुलना लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू इल्ला इब्लीस। अलाह चयो जॾहिं असीं फ़रिश्तनि खे चयो सजदो कयो, सभिनी सजदो कयो सवाइ इब्लीस जे। अबा वस्तकबर, अबा माना थी मां न कंदुसि, वस्तकबर माना नतीजन हुन अलाह जो हुकुम जो न मञियो, इहो तकबर आहे। वस्तकबर ऐं तकबर कई, वकान मिनल काफ़िरीन, ऐं इन जे नतीजे में छाकाणि त तौबा न कयईं त कुफर में काफ़र थी वियो। असांजो बि ईअं आहे, जेकॾहिं असीं अलाह हुकुमनि खे नथा मञूं ऐं जेकॾहिं रियलाइज़ कयूं था असां ग़लती था कयूं ऐं तौबा नथा कयूं ऐं अॼु खां हिन ॿुधण खां पोइ चेंज नथा थियूं त मौत पोइ कुफर ते थींदो। वकान मिनल काफ़िरीन, जीअं शैतान जे लाइ अलाह ताला फरमाए थो। अच्छा, ब्रेक वठूं था, इंशाल्लाह ब्रेक खां प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अर्ज़ पे हलियो त शैतान जेको आहे सो सजदो न कयो त अलाह साईं हुनखे चयो त जेको आहे सो हाणे छा हुनखे सज़ा थो ॾिए, छाजे करे इहो मां ॾसियां थो, रीज़न कहिड़ो न कयो त अलाह फरमाए थो काल फहबित मिनहा, कि हाणे तव्हां निकिरो किथां जंहिं इलाइक़े में जंहिं अर्श थियो, फमा यकून लक अन ततकब्बर फीहा, चए थो अलाह फरमाए थो त तोखे कहिड़ो पावर हो, तुंहिंजी हैसियत छा आहे जो तूं अलाह जे इन खुदाईअ में रही ऐं तकबर फीहा तो इन में तूं तकबर थो करी, माना अलाह जो चवण न वठी। फखरुज इन्नक मिन सागिरीन, ऐं निकिर ऐं तोखे हींअर स्टेटस ज़ीरो कयो वियो आहे, तूं हींअर नंढो आहीं। ऐं ते शैतान चयो काल अंज़िरनी इला यौम युबअसून, चईसीं ठीकु आहे तव्हां कयो आहे पर मूंखे जेको आहे सो कुझु मोहलत ॾियो क़यामत ताईं। काल इन्नक मिनल मुनज़रीन, तंहिं ते अलाह चयोसि ठीकु आहे तो इजाज़त। तॾहिं शैतान हिन वक़्तु ज़िंदा आहे ऐं हिन धरतीअ ते घुमे फिरे थो ऐं जेको असांखे ख़राबु करण जी कोशिशि करे थो हिन परमिशन जे करे। अलाह ताला तॾहिं फरमाए थो जेकॾहिं शैतान वांगुरु तव्हां बि आर्ग्यू कंदव ऐं तव्हां अलाह जो हुकुम खे न मञींदव ऐं जेकॾहिं अञा ताईं तव्हां अलाह जे कंहिं हुकुम जी मुखालफ़त कयो था, कंहिं हुकुम जे करे, कंहिं ऑफिसर जे करे को बुरो कमु कयो था, कंहिं दोस्तीअ जे करे, ऐं जेकॾहिं अॼु बि तव्हां इहा तौबा नथा कयो त पोइ अलाह तो फरमाए त छा थींदो। इन सूरतुल आराफ आयत नंबर 40 में इन्नल लज़ीन कज़बू बिआयातिना, उहे माण्हू जेके मुंहिंजे हिन क़ुर जे आयतुनि ते कन नथा ॾियनि, वस्तकबरू अनहा, ऐं उन्हनि वटि पंहिंजा दलील आहिनि उनजे ख़िलाफ़। हे मौलवीअ जूं ॻाल्हियूं अमूमन ॾिसो न, क़ुर पाक जी त कंहिंखे हिमत कान्हे जो आयत ॿुधाइजे माना उनजी मुखालफ़त करे, पर सवली हुन में अटकल आहे। छा त क़ुर ॾेखारनि त कोन था न माण्हू, मां त तव्हांखे ॾेखारियां थो।
हू चवंदा मोलीअ जी ॻाल्हि आहे, इहा अटकल आहे ई, अलाए मुला थो ईअं चवे, मुला थो ईअं चवे। हालांकि ॾिसो न, जेकॾहिं क़ुर जी आयत मौजूदु आहे ऐं मौलवी साहिबु उहा ई माना तव्हांखे करे मफ़हम ॿुधाए थो, त उनखे मुला या मौलवीअ जी ॻाल्हि चई टारियण में तव्हां बची कोन सघंदो इंसान सां। अलाह ताला जे क़ुर में जेको सो वस्तकबरू अनहा, ऐं जेकॾहिं क़ुर जे आयतुनि जे अलाह जे हुकुमनि जी तकबर कंदो ऐं जी मुखालफ़त कंदो, उन लाइ दलील ॾींदो। ला तुफ़तह लहुम अबवाबु समा, इन्हनि माण्हुनि जे लाइ आसमान जा दरवाज़ा कोन खुलंदा, माना पोइ उन जूं दुआऊं किथां वेंदियूं? असांजूं दुआऊं त दरवाज़नि मां लंघे थी वञनि न। वला यदखुलून अल जन्नत, इहे जन्नत में न दाख़िल थींदा हत्ता यलजुल जमल फी सिमिल खियाद, यानी हिननि जो जन्नत में दाख़िल थियण जो को बि एहतमाल कोन्हे। जीअं मिसाल तौर जेसिताईं के उठ सुईअ जे पाखे मां उठ लंघी वञे, हत्ता यलजुल जमल, जमल चइबो आहे उठ खे, माना गिड़ी वञे, फी माना में, सम में माना सोराख, खियात माना सुई। वकज़ालिक नजज़िल मुजरिमीन, अलाह चए थो इहे मुजरिम आहिनि जेके ख़ुदा जे धरतीअ में रही अलाह जो पाणी था कनि। पाणी तव्हां पंहिंजो ठाहे ॾेखारियो, अलाह जी शइ न खणो, सूफ़ तव्हां पंहिंजा ठाहियो, त साह था खणो, ऑक्सीजन तव्हां पंहिंजी ठाहे ॾेखारियो, त पोइ मुजरिम आहिनि न जो अलाह जे हुकुमनि जी मुखालफ़त कनि, त अलाह फरमाए थो इन मुजरिमनि खे असां अहिड़ी सज़ा ॾींदासीं। लेकिन इन तकबुर करण जे करे पोइ चाहे इंसाननि सां कजे या अलाह सां तकबुर कजे, अलाह खे नंढो सम्झिजे अमली तौर, पोइ भली लफ़्ज़ी तौर अलाह वॾो वॾो कनि, त इन्हनि जो सज़ा जेका आहे सा हिकिड़ी उनखे फौरन मिले थी हिन दुनिया में। उहा कहिड़ी आहे उहा ॿुधायां तव्हांखे। सूरत अल अराफ आयत नंबर 146, रब साईं फरमाए थो सअस्रिफ़ु अन आयाती अल्लज़ीन यतकब्बरून फिल अर्द बग़ैरिल हक़, माना त जेके माण्हू ज़रो बि हिन धरतीअ ते तकबुर कनि था माण्हुनि सां या अलाह सां, त अलाह फरमाए थो सअस्रिफ़ु अन आयाती, त मां इन्हनि माण्हुनि खे पंहिंजे क़ुर ॾे तवजह कराईंदुसि कोन, मां खे चांस ई कोन मिलंदो जो कॾहिं आयत क़ुर जी ॿुधनि। अलाह चए थो पोइ इन्हनि खे मां धिके छॾी, दूर करे छॾनि। वई यरो कुल आयत ला यूमिन बिहा, अलाह चए थो छाकाणि त इहा अहिड़ी बीमारी आहे किब्र जी जो सॼो क़ुर बि हिनखे पढ़ी ॿुधायो, अलाह करण मौज़ा ॾेखारियो, ला यूमिन बिहा, हिननि माण्हुनि में उहो अलाह जे हुकुमनि ते हलण वारो ईमान कोन ईंदो। बाक़ी हिन में कहिड़ी शइ डेवलप थी आहे, हिन में कहिड़ी शइ अंदरि आहे जंहिं लाइ एक्टिव आहिनि, होशियार आहिनि, डॉक्टर आहिनि, इंजीनियर आहिनि, वॾा होशियार आहिनि, पर हिकिड़ी शइ हिन में कहिड़ी आहे उहा आहे वई रहो सबील रुशद, जेकॾहिं हिन ॾिसंदा त हीउ सिधो रस्तो आहे, नेकीअ जो रस्तो आहे, हिन खे फ़ाइदो थो पवे, हिन में हल मूंखे रिश्वत नथी मिले पर मां गुज़र करे वेंदुसि, मां सच ॻाल्हायां, ला यतखिज़ू सबीला, इहो रस्तो वठंदा ई कोन, खां एलर्जी अथनि। वई रहो सबील गई, पर जे ॾिसंदा बुराईअ जो रस्तो, हा हितां जा ॾोकड़ था मिलनि, हिन प्रोजेक्ट मां हेतिरा पैसा मिलंदा, या हिते शराब जी महफ़िल थी हले, त यतखिज़ू सबीला, ड्रोड़ ई उहो रस्तो इख्तियार कंदा, माना हुनजी ड्रोड़ इन पासे आहे। ज़ालिक, इन्हीअ जे लाइ इन्हनि खे नफ़्सियाती तौर इन्हनि खे अलाह ताला इहा सज़ा ॾिनी आहे बि अनहुम कज़्ज़बू बि आयातिना व कानू अनहा गाफ़िलीन, छाकाणि त इहे क़ुर जे आयतुनि खां अलाह जे कलाम रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत इन्हनि जो ध्यानु कोन्हे को, ऐं इन्हनि खां गाफ़िल आहिनि, तंहिंजे करे इन्हनि खे इहा इन जी हैबिट डेवलप थी पई आहे। अलाह फरमाए थो बाक़ी वल्लज़ीन कज़्ज़बू बि आयातिना, पोइ जेको हिन अलाह जे क़ुर जे आयतुनि खे हल्को थो सम्झे, अहम नथो सम्झे, लिकायल आख़िरत, ऐं आख़िरत जे बारे में बि हुनखे यकीन कोन्हे। आख़िरत जो यकीन छा मतिलबु? आख़िरत जो यकीन जो मतिलबु आहे त हुनखे इहो यकीन हुजणु खपे त मुंहिंखां हिकु हिकु शइ जो हिसाबु वरितो वेंदो। अॼु मां इहे ठगी थो कयां, मूंखां इहो पुछिबो थो हिन ग़रीब खां छो ठगी कई, अॼु मां हिन जो बनी ॿारो फबायां थो, मूंखां पुछिबो थो छो फबायो आहे। जेके माण्हुनि खे यकीन आहे त इहे सभु ॻाल्हियूं ज़ाहिर थींदियूं त उहे कॾहिं हिते कोन कंदा। लिकायल आख़िरत, त पोइ बाक़ी अलाह थो चए जेकॾहिं इन जो उन्हनि खे परवाह कान्हे, ॾाढो सो गाबो जंहिंखे लठ पंहिंजी चठ करे ज़िंदगी गुज़ारे थो, त थी सघे थो कि चङा कम बि कंदो हुजे, ईअं न आहे त 100%, लेकिन इन अक़ीदनि सां हबतत आमालुम, अलाह चए थो इन जा चङा कम बि असां चट करे छॾींदासीं। हल युज़उन इल्ला मा कानू यामलून, अलाह चए थो ॿुधायो त छा इन्हनि माण्हुनि जा जेके अफ़ाल आहिनि उन्हनि खे इहा सज़ा न मिलणु खपे? छा इन्हनि खे इहा जेका बदिलो न ॾिनो वञे? वरी छा आहे त अलाह ताला वरी असांखे सम्झाइण ख़ातिर ॾसे थो त जेके माण्हू आहिनि पढ़ियल कढ़ियल, तमामु पढ़ियल, दानिश्वर, लेकिन ख़ुदा जे कलाम सां अलाह जी ॻाल्हि ॾे हुनजो तवजह कान्हे, हू सम्झंदा त असांजी दानिश्वरी आहे ई आहे दुनिया ते ॻाल्हाइणु। हालांकि मां चवां थो इहे साॻा दानिश्वर अलाह ताला जी सुठी IQ कई आहे, अख़बार में लिखनि था, पर ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो तव्हां क़ुर पाक खे पंहिंजी ॿोली में पढ़ी त ॾिसो त अलाह ताला छा थो ॻाल्हाए।
पोइ अहिड़ा माण्हू भली केॾा बि होशियार हुजनि पर जेसि ताईं हुननि अलाह जी ॻाल्हियुनि खे न ॿुधो आहे त इन्हनि खे अलाह थो चए ज़ईफ़ आहिनि वीचारा। इनखे छा थो चए? ज़ईफ़ उहे आहिनि जेके अहम शइ जो ध्यानु कोन ॾिननि। बाक़ी जेके ॾिसो न असांजी ज़िंदगी ॿ शयूं, हिकिड़ो आहे फन माना पेट जे गुज़र लाइ, इहा सॼी दानिश्वरी, इहे अख़बारुनि जा कालम, इहे तक़रीरूं, इहे किताब, इहे फन आहिनि, इहे पेट जे गुज़र जे लाइ। ऐं हिकिड़ो आहे इंसान जी दानिश्वरी आख़िरत जे बारे में, त जेको आहे सो मां छा कयां, कुर्बानीअ जे बारे में, ग़रीबनि जे लाइ, त जेको आहे सो अलाह फरमाए थो त इहे ज़ईफ़। ऐं वरी मुतकबर केरनि भली पढ़ियल न हुजे पर अहिड़ी वॾी तक़रीर करे जो सभिनी दानिश्वरनि खे पंहिंजी लाइन ते लाहे छॾे, अहिड़नि डॉक्टर इंजीनियरनि खे पंहिंजो मोतक़द बनाए ऐं पंहिंजो मुरीद करे छॾे ऐं पंहिंजो शिरक में हणी छॾेनि, बिदअतुनि में हणी छॾेनि ऐं अहिड़ियुनि इबादतुनि में हणी छॾे जो वेठा झुमनि ऐं असल में उहे इबादतूं सभु नकली हुजनि, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां उहे साबित ई न हुजनि। त इहे माण्हू जेके आहिनि अणपढ़ियल हूंदे बि जेकॾहिं डामिनेट कनि था, उन्हनि जे मथां चढ़ी वञनि था ऐं उहे उन्हनि जी तक़रीरुनि जे रस्ते लफ़ाज़ीअ सां उन्हनि खे क़ाइल करे वञनि था कूड़ ते, हक़ खे सच में, सच खे हक़ में, त पोइ इहे आहिनि मुतकबिर। हाणे इन्हनि जो मेलाप थो थिए जहन्नम में। त अलाह ताला फरमाए थो वबरज़ु लिल्लाहि जमीआ, ऐं जॾहिं आम्हूं साम्हूं अलाह जे ईंदा फ़क़ाल ज़ुफ़ाउ लिल्लज़ीन इस्तकबरू, त इहे ज़ईफ़ उन मुतकबिरनि खे चवंदा इन्ना कुन्ना लकुम तबन, कि असां तव्हांजे चवण ते हलंदा हुआसीं, असां त तव्हांजे इन तक़रीरुनि ते पोयां हलियासीं, तव्हांजी किताबनि ते हलियासीं। फहल अंतुम मुगनून अन्ना मिन अज़ाबिल्लाह मिन शैइन, त पोइ हाणे ॿुधायो त तव्हां हे वॾो मुतकबरो अलाह जे हींअर अज़ाब खां को ज़री पैसो असांखे छॾाए सघो था? त कालू त उहे मुतकबिर छा जवाबु ॾींदा? लौ हदानल्लाहु लहदैनाकुम, चई बाबा ॻाल्हि आहे त असांखे हिदायत कान हुई, जे असांखे अलाह हिदायत ॾियां त तव्हांखे ॾियूं हा। हालांकि हाणे ॾोह अलाह ते ॾाणनि, अलाह हिदायत ॾियां, हालांकि अलाह थो चए हिदायत मूंखां मां ॾींदुसि पर तव्हांखे मूंखां घुरणी पवंदी, तव्हांखे मूंखां घुरणी। इहो बटण यादि रखो, इंसानियत ज़ात में इहो घुरण जो बटण इंसान वटि आहे। जेसि ताईं इहो बटण नथो दॿाए सॼी दुनिया जा माण्हू गॾु थी हिन लाइ दुआऊं कंदा अलाह हिनखे हिदायत ॾे, अलाह कोन ॾींदो जेसि ताईं पंहिंजो बटण न दॿाईंदो। ऐं इहा ॻाल्हि अलाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सिर्फ़ु इन लाइ चई जीअं असां सम्झूं। छा फरमाईं? इन्नका ला तहदी मन अहबब्त, रसूलुल्लाह प्यारा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां कंहिंखे हिदायत नथा ॾेई सघो जंहिंखे तव्हां चाहियो, वलाकिन अल्लाह यहदी मन यशा, जंहिंखे अलाह चाहे त हिदायत छा ॾे। बटणो इंसान पाण वटि रखियो आहे। त छा चवंदा? कालू लौ हदान अल्लाह, जे असांखे हिदायत ॾियां लहदैनाकुम, तव्हांखे बि ॾियूं। अलाह फरमाए थो अॻिते था चवनि सवाउन अलैना, त चवंदा त हाणे ॻाल्हि साॻी आहे, अजरना अम सबरना, रड़ियूं कयो, कूकू कयो या सबुर कयो, मालना में महीज़, भॼण जो को रस्तो कोन्हे, चुप करे पादर वेही खाओ, हाणे कुझु कोन थींदो। ब्रेक इंशाअल्लाह वठूं था हिन प्रोग्राम खे पूरे करण जे लाइ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब साईं फरमाए थो अॻिते इन मौज़ू ते सूरह अंबिया आयत नंबर 19, वलहू मन फिस समावात वल अर्द, अलाह चए थो जेके ज़मीन आसमान में आहिनि सवा इंसाननि जे, वमन इंदहू, ऐं जेके अलाह जे अर्श ते आहिनि उन क़रीब आहिनि, ला यस्तकबिरून अन इबादती, उहे कॾहिं बि अलाह जे हुकुम ते तकबर कोन था कनि, इनहराफ़ी नथा कनि, इबादत खां तकबर कोन था। वला यस्तहसिरून, कॾहिं उन्हनि खे थकु थिए थो इन मसइले में। युसब्बिहून लैल व नहार, ॾींहं राति अलाह जो हुकुम मञनि था, हिते युसबून माना अलाह जे हुकुमनि ते हलनि था। ला यफ्तरून, कॾहिं बि साही कोन था खणनि। अम इत्तख़ज़ू आलिहतन मिनल अर्द, बाक़ी छा इंसाननि खे जेको सो हिन धरतीअ ते को ॿियो अलाह हथ अची वियो आहे? हुम युनशिरून, जेके हिननि खे मोर जहिड़ा करे था ॾियनि, माना अलाह थो चए तव्हां अलाह जे हुकुम खे कंहिं ॿिए जे करे नथा मञो। तव्हांखे हिकिड़ो माण्हू थो चए वञी फलाणे खे मारे अचो,
अलाह फरमायो कंहिं जीअ खे न मारियो। हाणे इहो अलाह आहे तव्हांजो, ऐं हो जेको मथे अलाह वेठो आहे तव्हां उनजो हाणे तकबर था कयो, उन सां उन जे हुकुम खे उनखे अलाह अकबर नथा चओ। हाणे तव्हां हुनखे मारण था वञो, छाकाणि तव्हांखे 3 वक़्त घर में उता किथे मानी थो खाराए, तंहिंजे करे हाणे तव्हां हिनजे चवण ते वेंदो छो त पोइ तव्हां बुख मरंदव। ऐं हे कीड़ा मकोड़ा उहे बुख कोन था मरनि, पर तव्हां जेके हिनजे ओताक ते वेठा आहियो ऐं हुनजे हुकुम ते खून ख़राबी धाड़ा ऐं क़तल कयो था, इहे तव्हां मरी वेंदव। इहे तव्हांखे जेकॾहिं मानी हे न ॾींदो तव्हां मरी वेंदव। हाणे तव्हां वञो था हुनखे क़तलु करणु, छाकाणि त तव्हांखे हुन चयो आहे ऐं जो अलाह जी मुखालफ़त कयो था। त अलाह त पुछे अमित्तख़ज़ू आलिहतन मिनल अर्द, छा इन्हनि वॾनि खे ख़ुदा करे वरितो आहे? हुम युनशरून, छा इन्हनि खे एॾो पावर आहे जो तुंहिंजे ॾाॾे बाबे खे क़बर मां उथारे जेरो करे सघे थो? इहो अथसि छा पावर? अलाह पुछे थो असांखे त तव्हां इहो छा था कयो? अलाह फरमाए थो जॾहिं अज़ाब ईंदो हत्ता इज़ा अख़ज़ना मुतरफ़ीहिम बिल अज़ाब इज़ा हुम यजरून, ऐं अलाह चए थो पोइ इहे जेके वॾेरा, इहे पैसे वारा, इहे जेके कम कराइनि था, अलाह चयो जॾहिं हिनखे मां पकड़ींदुसि अज़ाब सां इज़ा हुम यजरून, त तव्हां पाण ॿुधंदव उतां रड़ियूं कंदा, सूर जूं रड़ियूं कंदा, कैंसर जूं रड़ियूं कंदा, शुगर जूं रड़ियूं कंदा, हली कोन सघंदा, गोॾनि जा सूर पवंदनि। ला तजअरुल यौम, अलाह चए थो अॼु रड़ियूं न कयो। इन्नकुम मिन्ना ला तुनसरून, तव्हांजा अखाल ई अहिड़ा आहिनि। हाणे अलाह चए थो मां अलाह जे तरफ़ां तव्हांजी का मदद कान थींदी। छो? कद कानत आयाती तुतला अलैकुम, बेशक छा तव्हांखे जॾहिं क़ुर पढ़ी ॿुधाइबो हो, फकुंतुम अला आकाबिकुम तनकिसून, त मौलीअ जी ॻाल्हि चई वठी भॼंदा हुआ, मौली उथ मथो न खा, एॾा फिरका कयो वेठा हुआ अटकल। हालांकि मां त अला मौलवीन हज़ारतनि खे, उलमा हज़रातनि खे ॿाहूं ॿधी अर्ज़ थो कयां त तव्हां ख़ुदा जे वास्ते आईंदा पंहिंजा जेके बि दर्स कयो था क़ुर ॾेखारे कयो, छाकाणि इहे तक़रीरूं हींअर माण्हुनि ते असरु कोन थियूं कनि। बल्लिगू अन्नी वलौ आयतन, इन हदीस जो मतिलबु इहो आहे त अलाह रसूल फरमायो त हिकिड़ी आयत बि अचे थी ॿिए ताईं पहुचाए, माना आयत पहुचायो। महिरबानी करे तव्हां पंहिंजे जलसनि में क़ुर खोलियो ऐं जेके 15, 20, 25 माण्हू अॻियां वेठा आहिनि उन्हनि खां बि तव्हां क़ुर खोलायो, क़ुर खोलायो। पर जेकॾहिं ही तव्हां ही तरीक़ो कयो, स्क्रीन ते आयत ॾेखारियो ऐं पंहिंजो बयानु कयो, ऐं मां ॿी रिक्वेस्ट कयां त महिरबानी करे तव्हां बयान खे वॾो न कयो, क़ुर जे आयत जे अंदरि रहो, छो त अलाह जो असरु थिए थो। त इंशा अल्लाह ताला तव्हां इहो कमु छो त चवनि ई था त दफ़ा मौली तुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि। फकुंतुम अला आकाबिकुम तनकिसून, पुठीअ भर वठी भॼो था, मुस्तकबिरीन, अलाह चए थो इहो तकबर करण वारा आहिनि। लेकिन इन्हनि जी वरी ॿी ख़ासियत बी सामिरन तहजुरून, इहा ॿी ख़ासियत ॾसे त तकबर, इन जी ख़ासियत राति जो महफ़िलूं लॻाईंदा, शराब जूं महफ़िलूं लॻाईंदा, कवालियुनि जूं महफ़िलूं लॻाईंदा, कचहरियूं कंदा, वेहंदा, यको ॿी 1, 3 ताईं कचहरियूं हलंदा। इहा इन तकबर करण वारनि जी वरी ॿी ख़ासियत अचे थी त राति जो इहे पंहिंजो कंदा, अलाह जी ॻाल्हि ॿुधणु छुटो, पर राति जो वॾियूं वॾियूं कचहरियूं कंदा। इहा बि हिकिड़ी ख़तरे जी निशानी हिननि जे लाइ। अलाह फरमाए थो अफलम यदब्बरुल कौल अम जाहुम मा लम याति आबाइहुमुल अव्वलीन, चए थो जॾहिं केरु हुननि खे क़ुर ॿुधाए थो त छा हुन ते सोचनि छो था त अलाह छा थो चए, या ही को अहिड़ो क़ुर आयो आहे जो हिन जे अबनि ॾाॾनि ॾे बि कोन आयो आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम न आयो आहे। अम लम यारिफू रसूलहुम, छा पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोन था सुञाणनि, फहम लहू मुनकिरून, उन खां अजनबी थियो वेठा आहिनि, छा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कोन था सुञाणनि, असां कोन था सुञाणूं? छा असांजे नबी करीम प्यारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी ज़िंदगी किरोड़े किरोड़े जा सोन ऐं जवाहरात विराए छॾियईं अवाम में, कॾहिं पंहिंजे लाइ त प्रॉपर्टी रखियईं, आख़िरी जेके 3 ॾींहं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके हा ज़िंदगीअ जा, उन में बि ॾीए जो तेल ओधर ते ईंदो हो, प्रॉपर्टी छा आहे, वटो हो, लकुणो हो, तॾो हो, इहे घर जूं 2-3 शयूं, ॿियो कहिड़ी प्रॉपर्टी? त छा पंहिंजे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि तव्हांखे किरदार जी ख़बर कान्हे? असीं हुनजो नालो वठूं था, उनजी सुनत जी असांखे परवाह कान्हे, ऐं उहो असांजे लाइ ईअं आहे फहम लहू मुनकिरून, ॼण असां अजनबी आहियूं, असांखे उनजी ख़बर ई न आहे त उनजी सुनत छा आहे। लेकिन अल्लाह फरमाए थो त हक़ इहो आहे त बल जाहुम बिल हक़ व अक्सरुहुम लिल हक़ कारियून, असल अल्लाह थो चए त असां हिननि खे इहो हक़ ॾिनो आहे त तव्हांखे इन लाइ मूं पैदा कयो आहे त हिन धरतीअ ते अहिड़ो मुआशिरो क़ाइमु कयो, अलाह जा उहे कानून नाफ़िज़ कयो जेके सॼी काइनात में अलाह जा कानून नाफ़िज़ थियल, उहो ही धरतीअ जो सरफेस ते इहो कानून असांखे नाफ़िज़ करिणो आहे। ऐं हक़ जो मतिलबु आहे इंसाफ़ करणु, अदुल करणु, ऐं टेगर न करणु, कंहिं इंसान खे ज़लील न सम्झणु, कंहिं इंसान खे पाण खां घटि न सम्झणु, पंहिंजे कंहिं ख़सलत जे करे पाण खे ऊचो न सम्झणु। लेकिन अल्लाह फरमाए थो अक्सरुहुम लिल हक़ कारिहून, लेकिन अक्सरियत इन हक़ खां नफ़रत थी करे, कारिहून माना इन हक़ खां किराह थी करे। अल्लाह चए थो चलो तव्हांजी दिलि थी चए त मां चोरी कयां,
तुंहिंजी दिलि थी चए मां ज़ना कयां, तुंहिंजी दिलि थी चए त ग़रीबनि जी ॿनियूं फॿाए वञा, तुंहिंजी दिलि थी चए त प्रोजेक्ट जा सभु पैसा खाई वञा। हाणे अलाह चए थो चलो वलो वितबल हक़ अहवाम, चलो अलाह चए थो मां पंहिंजे कानूननि खे छॾियां ऐं तव्हां जेको चाहियो था मां इहो ई कानून ठाहियां। हा त बाबा ठीकु आहे, चोरी कर त चोरी कर, वणई त जेको वण कर, जेकॾहिं तोखे ॾाढो आहे त मार माण्हू। अलाह चए थो वल वितबल हक़ अहवाम, जेकॾहिं अलाह चए थो मुंहिंजो हक़ इन्हनि जी मर्ज़ीअ ते हले, माना अलाह चए थो ठीकु आहे आम ओके हलो जेको वणेव सो कयो, त छा थींदो लफ़सदत समावात वल अर्द वमन फीहिन, त ज़मीन आसमान जे विच में फसाद पैदा थी वेंदो, सॼी अफ़रा तफ़री थी वेंदी, डावाडोल किसो थींदो। लेकिन अलाह फरमाए थो बल आतईनाहुम बिज़िक्रिहिम, हालांकि अलाह चए थो असां त हिननि खे हिन मुआशिरे में सुठे तहज़ीब मुआशिरे ऐं आख़िर जी कामयाबीअ जो हिननि खे नसीहत मोकिली आहे बिज़िक्रिहिम, ऐं हिन में संदन ज़िक्र आहे फ़हुम अन ज़िक्र मोरिदून, पर हिननि खे अफ़सोस थियो आहे त इहा ॻाल्हि ॿुधनि ई कोन था, इन शइ खां हीउ जेको सो पासो कयो वेठा आहिनि। जॾहिं अलाह ताला इब्लीस खां पुछो त बाबा तो छो न सजदो कयो, छो त इनकार पहिरियों त बुनियाद उन दलील जे बुनियाद ते अलाह जे हुकुम खे न मञण जो उन विधो आहे न। अलाह पुछे थो या काल या इब्लीस मां मनअक अन तस्जुद लिमा ख़लक़तु बियदई, हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधाए त जॾहिं मां तोखे सजदे जो चयो ऐं उन शख़्सियत लाइ जंहिंखे पंहिंजे मां हथ सां पैदा कयो त तो छो न सजदो कयो, मां मन कहिड़ी रीज़न ई ॿुधाए। अस्तकबरत, या त तूं मुंहिंजे हुकुम जो नाइनराफ़ी कई, अस्तकबर त तकबर कई, अम कुंत मिनल आलीन, या तूं सम्झी थो त मुंहिंजी डिसीशन सही न आहे, तूं स्टेटस में वॾो आहीं, इन कुंत मिनल आलीन माना तूं इन मनसब जो हक़दार आहीं, तूं ऊचो आहीं। छो त इब्लीस छाजे लाइ सजदो न कयो, इन पॉइंट ते चई बशर इन खे अलाह ताला रसूल छो थो करे ऐं ख़लीफ़ो छो मुक़ररु कयो अथई, जॾहिं की असां सीनियर वेठा आहियूं। अलाह इहो ई थो पुछे तो मुंहिंजो नाराफ़ी कई हुकुम जी, अम कुंत मिनल आलीन, या तूं पाण खे ऊचो थो सम्झी, त चवे थो हा साईं बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि चई आहे। चए थो काल अना ख़ैरन मिनू, साईं बिल्कुलु मां हिन खां सीनियर आहियां, मां हिन खां बहितर आहियां, मां हिन खां वधीक आहियां, हिन मिटीअ मां ठहियल बशर मां, इहो कीअं थो रसूल थी सघे। छो ख़लक़तनी मिन नारियूं, चई साईं मूंखे बाहि मां पैदा कयो अथई, ख़लक़तहू मिन तीन, तो हिनखे मिटीअ मां पैदा कयो आहे। हाणे ॿुधायो त ॾिसो न कीअं दलील वरितो त माना हक़ मुंहिंजो हो रिसालत जो, ऐं रसूल थियां छो त रसूल ऐं ख़लीफ़ो सम्झो त धरतीअ ते अलाह जो नंबर 2 थियो न, त शैतान खां त उहा शइ मथे आहे, तमामु वॾी आहे, त शैतान हिन ते कावड़जी वियो त चई हा साईं इहा ॻाल्हि सही आहे, मां बाहि मां पैदा थियो हिनखे तो मिटीअ मां, इन जे करे शैतान जेको आहे सो कंहिं बि पंहिंजे घर शुरूअ खां आख़िर ताईं शैतान जे टोले इहो ई एतिराज़ कयो सभिनी रसूलनि ते, तव्हांखे न मञींदासीं, तव्हां बशर मां साॻा ई ठहियल आहियो, ऐं जेको असां न मञींदा जेसि ताईं अलाह नूर मां न आणींदो को रसूल या को बाहि मां असां कोन मञींदासीं। इहो जेको शैतान पंहिंजे टोले खे इहो ई सेखारींदो, त इहो ई एतिराज़ उन कयो त साईं असां बहितर आहियूं। या वरी ॾिसंदो शैतान त हाणे जेको आहे सो इन ॻाल्हि ते माण्हू जेको सो इस्लाम नथा छॾनि त पोइ हुनखे इहो सेखारींदो की ॻाल्हि ॿुधो तव्हां ईअं चओ त हीउ नूर मां ठहियल आहे, पोइ छा थींदो, पोइ अलाह साईं खे छा चवंदो साईं हे सभु जेके उमत आहे न इहा थोरी बि बशर सम्झे, या त नूर सम्झी इनजी इतबा कई अथसि। ऐं हालांकि ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि संदसि शिकायत आहे त मां बशर खे सजदो न कंदुसि, ख़लक़तनी मिन नारियूं ख़लक़तहू मिन तीन, पर अलाह थो चए काल फ़ख़्रुज, अलाह चए थो मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त आउं अलाह जो ख़लीफ़ो रसूल बशर मां मुक़ररु कयो आहे, हाणे तूं निकुर मिनहा हितां फ़इन्नक रजीम, तूं तड़ियल आहीं, अलाह पंहिंजो फ़ैसिलो तब्दील न कंदो। जेकॾहिं अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे नूर मां ठाहे हा त शैतान ठक सजदो करे हा, चई हा साईं बसि मां त इहा ई तव्हांखे ॻाल्हि चई पई त तव्हां इहा मेरिट ते कमु न कयो आहे, इहो कमु कोन थींदो, तव्हां नूर मां कयो त पोइ सॼो शैतान जो जहिड़ो ई ख़तमु थी वञे, शैतान जो जहिड़ो ई इन बुनियाद ते आहे त इहो एक्सेप्ट नथो करे शैतान। अलाह ताला फरमाए थो त वैल लिकुल अफ़ाकिन असीम, माना वैल थींदो ॿिनि माण्हूअ में जंहिंमें ॿ ख़सलतूं हूंदियूं, अफ़ाकिन माना कूड़ो, हर ॻाल्हि में कूड़, हर ॻाल्हि में कूड़। कूड़ छा आहे, कूड़ हूंदो आहे पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ या वणाइण जे लाइ, इहे ॿ ख़सलतूं कूड़ में पैदा थियूं थियनि। बचाइण जो मतिलबु वक़्ती तौरु अदा मां कोन आहियां, मूं कोन चयोमांसि मां हिते आहियां, मां हिते हिन सिचुएशन मां निकिरी वञा, ऐं जेतिरो वॾो कूड़ो हूंदो ओतिरो हू कूड़ थोरी देरि माना थोरे अरसे जे बचाइण लाइ हणंदो। मिसाल तौरु तव्हांखे गिटीअ में मिली वियो, चवंदे वाह तूं खीर जे दुकान ते तूं बीठे की न चए मां त मां हेॾां थो अचां, हालांकि 2 मिंट अॻु में हुते बीठो हूंदो, माना नंढड़ी ॻाल्हि त जीअं वरी पकड़िजी, माना हुनखे इहा परवाह न आहे त मां 5 मिंटनि में पकड़िजी बि पवंदुसि,
पर उन 5 मिंटनि खे बचण जे लाइ कूड़ हणी छॾींदो। ॿिया हूंदा आहिनि पुराणा वॾा कूड़, माना को 10-15 साल जी शादी उहा ॿी ॻाल्हि आहे, पर इहे वक़्ती ॻाल्हि जे लाइ कूड़। असीम माना गुनाहगार, माना अलाह जे कंहिं हुकुम ते घटि हलण वारो माण्हू असीम। इन जो छा आहे, इन जो रीज़न छा आहे, इन जो वेल, छाकाणि त यसमउ आयातिल्लाह तुतला अलैहि, जॾहिं बि क़ुर जूं आयतूं हुनखे ॿुधे थो, सुम युसिर मुस्तकबिरन, त ईअं पुठी ॾेई ऐं टेगर करे ऐं थो करे कलम यसमा, ॼण क़ुर ॿुधाई कोन। बशिरू बि अज़ाबिन अलीम, इनखे घुराए चइबो आहे मरी वेंदी। बशिरू बि अज़ाबिन अलीम, तोखे अलाह ताला अज़ाब जेको ॾींदो उन में ॾाढो सूर थींदई। अलाह फरमाए थो वाइज़ा अलिम मिन आयातिना शयन नित्तखज़ा हुज़वा, पर जेकॾहिं हुनखे ज़ोरीअ का ॻाल्हि ॿुधाए बि अलाह जी आयत मां, हींअर मां ॿुधायां थो, त वठी टोकूं शुरू कंदो, बहस, अड़े मौलीअ जूं ॻाल्हियूं, ॾिसो वरी छा थो लाखो साहब। अदा लाखो साहब तव्हांखे लफ़्ज़ी तर्जुमो थो ॿुधाए, मां लफ़्ज़ी तर्जुमा तक़रीबन ॿाहिरि कोन थो वञा, पर उहो सवलो तर्जुमो थो कयां। अलाह त फरमाए वाइज़ा अलिम मिन आयातिना शयन नित्तखज़ा हुज़वा, इनखे मश्करी करे था वठनि। उलाइका लहुम अज़ाबुन मुहीन, इन्हनि माण्हुनि खे जेके सिर्फ़ आयतुनि ते मज़ाक कनि, इन्हनि खे अज़ाब अली माना सूर वारो न, बल्कि उलाइका लहुम अज़ाबुन मुहीन, अहिड़ो अज़ाब मिलंदो जो हुन ओस पास में सभिनी खां वधीक बेइज़्ज़त माण्हू हूंदा, मुहीन करण वारो। अलाह ताला फरमाए थो त फ़ैज़ा नुकिर फ़िन नाकूर, जॾहिं सूर फूकी वेंदी, फ़ज़ालिक यौमइज़ी यौमुन असीर, इहो ॾींहुं हूंदो ॾाढो ॾुखियो। अलल काफ़िरीन गैर यसीर, काफ़रनि लाइ सवलो न हूंदो। ज़रनी, अलाह चवणु छॾियो, वमन ख़लक़तु वहीदा, मांखे ऐं जंहिंखे मां अकेलो मां जे पेट मां कढियो, असां सभु अकेला निकिता आहियूं न, अलाह चवणु छॾियो, हाणे मां हिनखे अकेलो मोकिलियो आहे न, मां हिन सां पाण अकेलो निबिरां थो। वजअलतु लहू मालन ममदूदा, मां जॾहिं हिनखे पैदा कयो त हिनखे माल ॾिनमि ऐं शयूं ॾिनियूंमांसि, बनीन शूदा, बिरादरी ॾिनीमांसि, औलाद पोटा जेके गॾु हूंदासीं। महत लहू तमहीदा यतमउ अन अज़ीद, पर पेट कोन भरंदो, चवंदो अञा मूंखे मिले। कल्ला, अलाह चए थो असल हक़ीक़त इहा न आहे, हक़ीक़त इहा इन्नहू कान ले आयातिना अनीदा, इहे मुंहिंजो दुश्मन हो, मुंहिंजे क़ुर जे आयतुनि जो दुश्मन हो, मुंहिंजी ॻाल्हि कोन ॿुधंदो, जे ॿुधंदो त मश्करी कंदो या चवंदो मौलीअ जी ॻाल्हि आहे। सउरहिकू सऊदा, हाणे मां हिनखे कोन छॾींदुसि, इन ते अहिड़ी सख़्ती कंदुसि जो वधंदी वेंदसि। छो? इन्नहू फ़कर व क़दर, इन कॾहिं कॾहिं कोशिशि कई क़ुर खे सम्झण जी। इन्नहू फ़कर व क़दर, कॾहिं कॾहिं का ॻाल्हि पहुतसि उन ते सोचई। हाणे जेकॾहिं तव्हां क़ुर जी ॻाल्हि ॿुधो था ऐं सोचो था त ज़रूरु असर वठंदव न। पोइ अलाह चए कुतल कई फ़क़दर, थी मार पेस कहिड़ो सोचई, सुम कुतल कई फ़क़दर, मार पेस कहिड़ो सोचई, सुम नज़र वरी ॾिठई, सुम अबस वरी मुंहं में गुंज विधई, व बसर व अदबर वस्तकबर, पुठी ॾियो ऐं तकबर कयईं ऐं चवणु लॻो काल इन हाज़ा इल्ला सिहर यूसर, इहे त जादूअ जूं ॻाल्हियूं आहिनि, मौलियुनि जूं ॻाल्हियूं, इन हाज़ा ला कौलुल बशर, इंसान बशर जूं ॻाल्हियूं, माना मौलीअ जूं ॻाल्हियूं। सो अलाह फरमाए थो सूसली सकर, इन खे विझंदासीं जहन्नम में, वमा अदराक मा सकर, तव्हां ख़बर आहे जहन्नम छा आहे, ला तुबकी वला तज़र, न छॾींदो न बचाईंदो, लवाहतुन लिल बशर, इंसान खे साड़े छॾींदो। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह से असांखे इन सम्झ अता फरमाए। हीउ साॻियो प्रोग्राम यूट्यूब ते अपलोड थिए थो ऐं सुबुह जो 7 बजे वरी रिपीट थींदो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।